हरीश वासवाणी जे बारे में? उन्हनि जे बारे में ॾिसां, हिकिड़ी कविता मूं वटि आहे उन्हनि जी, हा, ऐं उन्हनि जी कविता में बि हिकु क़िस्म जो जंहिंजे करे हू वधीक मतिलबु फेमस थी विया हुआ। हा हा हा, प्रोफेसर हरीश हंसराज वासवाणी। जनम थियो हो सिंध जा बलूचिस्तान जो हिकिड़ो जेको पहाड़ी एरिया आहे। तोलाणी आर्ट्स एंड साइंस कॉलेज में शुरू में पार्ट टाइमर जे रूप में लेक्चरर हुआ, ऐं पोइ वरी फुल टाइम थी विया। ऐं मुंहिंजा 2 विषय हूंदा हुआ, अंग्रेजी ऐं पॉलिटिकल साइंस। 2001 में रिटायर थी विया, जॾहिं ज़लज़लो आयो हो कच्छ में, तॾहिं जी ॻाल्हि आहे। उन जा 5 सिंधी किताब आहिनि जेके ओरिजिनल आहिनि, उन्हनि जा पंहिंजा, उहे अरबिक में लिखियल आहिनि। पहिरियों आहे 4076। हाणे हिन में छा आहे, जेको पहिरियों आहे न 40, उहो उन जनम जो साल आहे। अच्छा, 1940। He was born on 22 नवंबर 1940। ओके। जेको ॿियो अंग आहे 76, उहो किताब जॾहिं शाया थियो उहो साल आहे। 36 साल जा उमिरि जे हुआ तॾहिं। 4076 हिकिड़ो काव्य संग्रह आहे। ॿियो किताब आहे 4080, माना उहो शाया थियो 80 में, उहो उन में 14 आखाणियूं आहिनि। टियों आहे 4084, उन में क्रिटिक माना वधीक, उन में वधीक विवेचना छा चइबो आहे, विवेचना तनक़ीद कई अथई वधीक उन में। ऐं ॿियो आहे ॿुड़ी ऐं 3 ॿुड़ियूं, नेम ऑफ द बुक, ॿुड़ी ऐं 3 ॿुड़ियूं। उन में साहित्यिक निबंध आहिनि। ओके। ऐं 5जों जेको हो धारा छा आहे त उहो जेको मैगज़ीन निकिरंदो हो सिंधोलॉजी पारां, रचना, उन में लिखंदा हुआ। पोइ हुनखे कलेक्ट करे साहिब बिजाणी हुनजे अलॻि किताब ठाहियो आहे, ऐं उहो शाया थिया 2015 में। ओके। धारा हुन में छा आहे त जदीद माना जेके टॉपिक्स आहिनि उन वक़्त जा, उन लिखंदा हुआ। कंटेम्पररी इश्यूज़ ते, कंटेम्पररी जेके आहिनि टॉपिक्स, उन्हनि ते तनक़ीद कंदा हुआ। ऐं ॾाढो ज़हनी माण्हू हूंदो हो, ॾाढो ज़हनी माण्हू। असां त हुन खां थोरो ॾकंदा हुआसीं वेझो वञण में बि, छाकाणि त हुननि सां ॻाल्हाइण माना असांजे क्लास कोन हुन अॻियां बीहण जो बि। मूंसां ॾाढो अची करे ईअं त वेरी फ्रेंडली, ॿुधव, ईअं त हाणे मां ॿ टे माण्हुनि जे घर बि वियो हुअसि, ईअं त बिल्कुलु फ्रेंडली हुआ। पर जेको ज़हन आहे हुननि जो एतिरो मथे, असां खां चङो मथे जेको लेवल आहे हुनजो, पावर आहे हुनजो, उहो ॾाढो सुठो, ॾाढो हाई लेवल जो हूंदो। हुन 2 अनुवाद बि कया आहिनि। हिकु झवेरचंद मेघाणी, जेको ॾाढो मशहूरु गुजराती जो लेखक आहे, पोएट हो। हुनजी हिकिड़ी नवल कथा हुई, माण साई नो दीवो, त हिन सिंधी में आंदो इंसानियत जा दीप। इंसानियत जा दीप, उहो छपियो 87 में। ऐं पोइ वरी हिकिड़ो नेशनल काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च एंड हुन हिकिड़ो किताब जो अनुवाद कयो हो, शायदि अंग्रेजी में कयो हुई, सिंधी में आंदो हुई हुनखे। त ही वाज ट्रांसलेटर आल्सो। ट्रांसलेटर हूंदो हो, ऐं प्लस ही वाज एडिटर आल्सो। ऐं 1985 में हिन कुझु क्रिटिकल आर्टिकल जो कलेक्शन बि कयो हो। ऐं ॿियो हिकिड़ो हो चूंड सिंधी कहाणियूं, उन्हनि जो हुन एडिटिंग कयो हो। ऐं ॿियो मुंहिंजे ख़्याल खां ॿी ॻाल्हि, साहित्य अकादमी अवार्ड बि मिलियल आहे। साहित्य अकादमी मिलियो अथसि न। आई थिंक हुनजो जेको 4076 ते या 4080 ते मिलियो हुअसि। हुनखे अवार्ड मिलियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त पत्रकार बि हुआ सुठा, ऐं कच्छ मित्र में लिखंदा हुआ बुधरु ॾींहुं ऐं संडे ॾींहुं। आई थिंक ही वॉज द ओनली सिंधी पर्सन जंहिंजूं 2 कॉलम बुधरु ॾींहुं ऐं संडे ॾींहुं हफ़्ते में 2 ईंदियूं हुयूं। which is a great achievement. It shows ताक़त आहे ॾेखारे पियो। त हू न फ़क़ति हिकु टीचर ऐं राइटर बट पब्लिक इंटेलेक्चुअल हो। त हाणे इन जे बारे में हुन कुझु वक़्तु हिते अचण खां अॻु धर्मयुग में बि हुन कमु कयल आहे। धर्मयुग जेको आहे उहो हिकु हिंदी हिकु साप्ताहिक निकिरंदी हुई अॻे, हिन ख़बर कोन्हे, उनमें बि हुन मतिलबु कुझु टाइम कमु कयो हुई। ऐं पोइ 59 में आदिपुर अची विया हुआ उहे। सो दैट शोज़ द सिंधी जेके राइटर्स ऐं इंटेलेक्चुअल्स आदिपुर कच्छ मां निकिता आहिनि, उहे न फ़क़ति लिखण वारा आहिनि, पर हिकु नेशनल लेवल ते डिबेट करण वारा, इंटेलेक्चुअल
उन्हनि जो जेको अचीवमेंट आहिनि उहे रिमार्केबल आहिनि ऐं इहो मां चाहियां थो त सिंधी माण्हुनि खे ख़बर पवे त असां वटि अहिड़ा शख़्सियतूं पहिरीं बि हुयूं हाणे बि आहिनि हाणे त असां फ़क़ति ख़ाली लैंग्वेज में लिखण वारा माण्हू न आहियूं पर तमामु ऊची सोच रखण वारा समाज खे हिकु डायरेक्शन ॾियण वारा माण्हू बि असांजे कम्यूनिटीअ मां निकिता आहिनि। त हिकिड़ी कविता मां तव्हांखे ॿुधायांव, हीअ छा जी आहे नई जेके नई कविता मतिलबु जंहिंमें छंद न हूंदा आहिनि। जी नई आज़ाद कविता, कविता आज़ाद शेर, आज़ाद नज़्म चइबो आहे जेका इहा कविता हुन हिन खे चङो अॻियां वधायो। ऐं हिकिड़ी जेका हिन जी कविता आहे जंहिंजो उनवान आहे वध स्तंभ, माना जिते माण्हू खे मारे वेंदो आहे न, वध स्तंभ। हा त उहो मां गुजराती में लिखियो कयोमांसि थी, मानस ખભા પર મૂકેલું આ જિંદગીનું વજન નથી, મૃત્યુના વધ સ્તંભનો બોજો છે, જેને તે ઈશાની માફક પોતે ખેંચી રહ્યો છે. પ્રતીક્ષા માત્ર એ પવિત્ર સ્થળની છે જ્યાં એને લટકાવવામાં આવશે, પણ મૃત્યુ પામતી દરેક વ્યક્તિ પોતામાં શું पैगंबर નથી? त इहो ॾाढो मूंखे त हिनजी माना बि नथी पियो वधीक ख़बर पए पई, पर ठीकु आहे। यसु मसीह जो इहो जेका कविता आहे इन में हिन क्राइस्ट जो यसु मसीह जो मेटाफोर खयो आहे। न मां इहो बि चयो त हिन में जेको हिन मौत जो ऐं ज़िंदगीअ जो हिकु मिसाल ॾिनो आहे त भई असां ईसा मसीह वांगुरु जेको आहे पंहिंजे ज़िंदगीअ जो भार खणी था हलूं, जेको क्रॉस आहे उहो पंहिंजे कुलनि ते खणी था हलूं। ऐं छा हर हिकु माण्हू जेको गुज़ारे वञे थो इन हिसाब सां हर हिकु माण्हू उहो पैगंबर कोन्हे, छाकाणि त असां पंहिंजे ज़िंदगीअ जो भार पंहिंजे मथां खणी था हलूं पिया। इन क़िस्म सां उन उहो जेको लकड़े जो क्रॉस थींदो आहे उनखे ज़िंदगीअ जो भार सां कंपेयर कयो अथई। ऐं उहो जेको चए थो जंहिंजे करे वधीक फेमस थी विया उहा पुरुष वेश्या, मेल प्रोस्टिट्यूट। हा, मां हुनजे बिना ॿुधायां भला हिन स्टार्टिंग वारियूं। नगर, शहर नगर, कां तो अमुक मार्गो छे, माना कुछ रस्ता आहिनि या कुछ चार दीवारूं आहिनि। रस्ता मार्गो 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 तो त्याग करવાનું માધ્યમ છે, ચાર દિવાલો છુપાઈ જવાનો। ईअं मां अॻियां वधो त पियो, थोरी वॾी आहे इहा नज़्म वांगुरु आहे। त ॾिसो न जेका हुनजी सोच हूंदी हुई केतिरी परे हुई न, माना टाइम खां चङो अॻियां हलंदो हो माण्हू इहो। हा हा बिल्कुलु अॻियां हलंदो। ऐं पोयनि सालनि में त काफ़ी बुद्धिज़्म ते बि स्टडी कई हुई ऐं जॾहिं रिटायर थी विया हुन खां पोइ। आई थिंक धर्मशाला में हिकु थी आया हुआ।